ग्रैंड हेल्थ अलायंस जे सर सेहत खाते मुलाज़िमनि जो हेल्थ रिस्क अलाउंस ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ कराचीअ में सिंध सेक्रेटेरिएट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो जारी आहे। उन्हीं हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे राजा असगर सुमरो। जी राजा। जी नाज़रीन, ग्रैंड हेल्थ अलायंस पारां अॼु ॿिए ॾींहुं सिंध सेक्रेटेरिएट ॿाहिरां एहतजाज जारी है। सेहत खाते जा मुलाज़िम सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि खां अची मुझे पुठियां था ॾिसो था पिया, एहतजाज कनि था पिया। अचो तो मुज़ाहिरीन सां ॻाल्हायूं था, उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। जेसिताईं असांजो रिस्क अलाउंस बहाल न थींदो तेसिताईं हिते धरणो रहंदो। रात हुजे ॾींहुं हुजे, असां पंहिंजो कफन ॿधी आया आहियूं, असां पंहिंजो साज़ो सामान खणी आया आहियूं, असां हिते ई हूंदासीं, कतनि ई असां वापसि न वेंदासीं। बार बार गवर्नमेंट सिंध के लिखंदा रहिया आहियूं ती असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, जंहिंमें सर्विस स्ट्रक्चर हुजे या टाइम स्केल हुजे या ही रिस्क अलाउंस आहे। हाणे रिस्क अलाउंस इन्हनि असांखे ॾेई करे वरी हाणे बंदि कयो आहे। जेके इन्हनि वबाउनि बीमारियुनि जे करे पखिड़िजंदड़ बीमारियुनि जा जंहिंजा मिट अज़ीज़ माइट बि वेझा न ईंदा आहिनि, इहो सिर्फ़ु ई सिर्फ़ु हिकिड़ो किरायो घर जो ऐं खीर ॿुध माद ॿारनि जो हुन थी सघे थो 25,000 मां, बाकी कुछ नहीं तो सके। एक डिमांड है कि अगर आप हम एम्प्लॉय को 50,000 नहीं दे सकते तो आप जितने भी मिनिस्टर हैं, कैबिनेट कमेटी है, वो अपनी तनख्वाह 30,000 रुपये करें। ठीक है, जाहिर है हम एम्प्लॉय हैं तो वो भी एम्प्लॉय है, हम इस मुल्क के शहरी हैं तो वो भी इस मुल्क के शहरी हैं। वो हमारे वोटों से आए हैं, उनको हमारा ख्याल नहीं है, उनको हमारा एहसास नहीं है। तो बस हमारी एक डिमांड है, अगर रिस्क अलाउंस की पेमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध के पास नहीं है तो उनकी तनख्वाह भी 30,000 की जाए। कल जी हुकूमत सिंध ऐं महकमे सेहत जे बाला ऑफिसरनि जो है मुलाक़ात कई, उन्होंने असां सां ॻाल्हि ॿोल कई। GH की क़यादत जो है मुलाक़ात कई, ॻाल्हि ॿोल जो है बिल्कुलु नाकाम थी। उन कमिश्नर कराची जी जेका उन सां भी मीटिंग थी, उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोलियूं थियूं आहिनि ऐं उहे भी नाकाम रहियूं आहिनि। त हाणे जेको फर्दर स्ट्रेटेजी प्लान है ग्रैंड हेल्थ अलायंस जो, वो सुभाणे ते डिपेंड करे तो। हेल्थ रिस्क अलाउंस जो मतलब होंदो आहे त तव्हां रिस्क ते आहियो, कंहिं भी बीमारी, सिर्फ कोरोना असां वटि रिस्क न हुयो, असां वटि हेपाटाइटिस जी इंतहा आहे, असां वटि कैंसर जा मरीज़ ॾिसो, असां वटि हींअर ज़िलनि में तव्हां अगरि सर्च कंदव त 2 खां 250 एड्स जा मरीज़ आहिनि ऐं असीं वञी करे फील्डनि में, असीं हॉस्पिटल में उन्हनि मरीज़नि के बेधड़क जेको आहे त उन्हनि जी ख़िदमत कंदा आहियूं, उन्हनि जो जेको आहे त ड्रेसिंग कंदा आहियूं, TB वारनि खे वञी पाण मेडिसन खाराईंदा आहियूं, कैंसर वारनि जो या जेके भी उन्हनि जा माना हूंदो आहे उन्हनि वक़्तु ज़रूरत, उहो सॼो असां पूरो कंदा आहियूं। कल खां वठी हिते टेंट बि हिते आया आहिनि, राति ताईं असां हिते आहियूं, पर पोइ बि असांजी गवर्नमेंट टाल मटोल थी करे ऐं असांखे इहा शइ ॿुधाई वई त तव्हांजा मुतालबा मंज़ूर कया विया आहिनि, पर इहो असांखे लालीपॉप हुयो। असांखे लालीपॉप न खपे, असां न रिझण वारा आहियूं न झुकण वारा आहियूं। असांखे जेका इंतकामी कार्रवाई करे असांजा कल 15 माण्हू अरेस्ट भी कया विया, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं असां गवर्नमेंट खां इहो ऐं ख़ासि करे वज़ीर आला सिंध ऐं उन सां गॾु बिलावल भुट्टो ज़रदार साहब खे इहा गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा मञिया वञनि। जी नाज़रीन, अवां सेहत खाते जे मुलाज़िमनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन जा मुतालबा हुया त रिस्क अलाउंस समेत जेके टाइम स्केल आहे, ॿिया 5 मुतालबा आहिनि, उहे फिलफोर बहाल कया वञनि। न त उन्हनि जो चवणु हुयो त जे अगरि हू असांजा रिस्क अलाउंस नथा ॾेई सघनि त मिनिस्टर साहिबा पंहिंजी सैलरी भी उन्हनि जी सैलरी जेतिरी करे त ताकि जीअं उनखे घर हलाइण ऐं मुआशिरे में सर्वाइव करण जी ख़बर पइजी वञे। जी।